अस्सलाम वालेकुम नाज़रीन, साइट में भलीकार आऊँ मां सां गॾु नाज़ी अमीर। नाज़रीन, ईरानी सदर जे हेलीकॉप्टर हादसे डेवलपिंग स्टोरी आहे। मुख़्तलिफ़ ख़बरूं उन खां पोइ बि साम्हूं अचनि पियूं। गुज़िरियल शाम खां ही जॾहिं ख़बर साम्हूं आई, उन ख़बर खां पोइ ॻणितीअ जो इज़हार न रुॻो ईरान अंदरि असांखे नज़र आयो, पर उन खां सवाइ समूरो जेका इस्लामी दुनिया आहे, उन खां सवाइ आलमी बरादरी पारां ॻणितीअ जो इज़हार कयो वियो आहे। उन हवाले सां मुख़्तलिफ़ आछूं बि साम्हूं आयूं। जांच जे हवाले सां ख़ासि करे जेको हादसो जंहिं जाइ ते थियो, उन हवाले सां हिकु त मौसम जी ख़राबी ऐं उन खां सवाइ ॼाणायो पियो वियो त तमामु जेको रस्तो आहे, पहाड़ी सिलसिलो आहे, ॾुखियो रस्तो आहे, तंहिंजे करे काफ़ी देरि लॻी ऐं काफ़ी देरि खां पोइ जेका सही ॼाण साम्हूं आई, उन खां पोइ असां ॾिठोसीं राति देरि सां ईरानी टीवी पारां इहा तस्दीक साम्हूं आई त हेलीकॉप्टर हादसे में ईरानी सदर समेत जेके बि अहम उहिदेदार अमलदार शरीक हुआ, उहे सभु इन हादसे में शहीद थी चुका आहिनि। ऐं उन खां पोइ नाज़रीन, असीं अॼु जेका अपडेट असांजे साम्हूं आहे, जेतोणीकि हिन वक़्तु ताईं हिन हादसे जे हवाले सां, जांच जे हवाले सां अञा ताईं का शइ साम्हूं नाहे आई, पर मुख़्तलिफ़ ख़बरूं जेके साम्हूं अचनि पियूं, ॼाणायो पियो वञे त हीउ जेको हादसो आहे, हिन हवाले सां बि जांच कई पई वञे त हादसे खे वठी करे उन खां पोइ हादसे जी जाइ जो तयन करण में एतिरी देरि छो लॻी, ऐं मुख़्तलिफ़ रुखनि खां, मुख़्तलिफ़ पासनि खां इन जी जांच शुरू थी चुकी आहे। ईरान अंदरि जेके नाइब सदर आहिनि मोहम्मद मुख़बर साहब, उन्हनि खे ईरानी सुप्रीम लीडर उबूरी सदर मुक़ररु कयो आहे। ईरानी कानून मुताबिक़ 50 ॾींहंनि जो वक़्तु आहे, जंहिं अंदरि नाज़रीन जेको सदर वारो जेको समूरो मामिलो आहे, इन हवाले सां उन जी चूंड थींदी। जेसि ताईं जेके इंतिज़ाम आहिनि, उहे जेके हिन वक़्तु मौजूदु आहिनि, नाइब सदर उहे ॾिसंदा, उहे मुल्क जा उबूरी सदर हूंदा, मुल्क जा सरबराह हूंदा ऐं समूरनि मामलनि खे ॾिसंदा। परॾेही वज़ीर बि मौजूदु हुआ ईरानी सदर सां गॾु। ऐं उनखां सवाइ नाज़रीन तबरेज़ जे गवर्नर बि मौजूदु हुआ, ॿिया आला अमलदार मौजूदु हुआ। हिन हादसे जे हवाले सां तमामु घणी ॻणितीअ जो इज़हार कयो वियो आहे। ईरान अंदरि 5 ॾींहंनि जो सोग आहे। असां वटि नाज़रीन 1 ॾींहं जो सोग आहे, क़ौमी परचम निवियल आहे। ऐं ॼाणायो पियो वञे त जेका आलमी बरादरी आहे पिणु तमामु गहरे ॾुख जो इज़हार करे पई। इस्लामी दुनिया जे लाइ हिन हादसे खे, ईरानी सदर जी ओचिती जेका ही हादसाती मौत आहे, शहादत आहे, उनखे तमामु वॾो हिकिड़ो ख़ाल, हिकिड़ो ॾुख करार ॾिनो पियो वञे इस्लामी समूरी दुनिया जे लाइ। इन जा जेके असर आहिनि, अॼोके प्रोग्राम में उनखे डिस्कस कंदासीं, कहिड़े रुख सां ही मामिलो अॻियां वधंदो। उन ते नाज़रीन पंहिंजे एक्सपर्ट पैनल सां ॻाल्हाईंदासीं। जेको पैनल मूंसां गॾु अॼोके प्रोग्राम में गुफ़्तगू लाइ शरीक आहिनि, जो तारुफ़ सां कराईंदसि। मूंसां गॾु कराची स्टूडियो में मौजूदु आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी जा सीनियर अॻवान आहिनि डॉक्टर करीम ख्वाजा साहब, मूंसां गॾु कराची स्टूडियो में शरीक आहिनि। उनखां सवाइ नाज़रीन सीनियर डिप्लोमेट्स आहिनि, अॻूणो सफ़ीर जमील अहमद साहब, GR बलोच साहब ऐं आलम रोई साहब अॼोके प्रोग्राम में वीडियो लिंक ज़रिए हिसो आहिनि। अवां सभिनी खे भलीकार, अवां सभिनी जी महिरबानी, अवां गुफ़्तगू जे लाइ वक़्तु कजो। करीम साहब, GR साहब, अवां जी इजाज़त सां। जमील साहब, अवां खां गुफ़्तगू जो आगाज़ कयां थी। हादसो कल्ह जॾहिं पेश आयो, उन खां पोइ मुख़्तलिफ़ ख़बरूं साम्हूं आयूं, कीअं ॾिसो पिया जेका ओवरऑल हिन वक़्तु ताईं जेका सिचुएशन आहे, जेतोणीकि डेवलपिंग स्टोरी आहे, मुख़्तलिफ़ ख़बरूं मामला हींअर बि साम्हूं अचनि पिया, पर जहिड़े रीति हीउ मामिलो अॻियां वधियो ऐं ख़ासि करे हादसे जी जाइ जो तयन करण में तमामु देरि लॻी ऐं खोड़ ॿिया बि मामला साम्हूं अचनि पिया, कीअं ॾिसो पिया अवां समूरी सूरत हाल खे? न, इनखे तमामु सादे तरीक़े सां माण्हू नथो ॾिसी सघिजे, छो जो ख़िते में जेकी इन वक़्तु टेंशन आहे, उन लिहाज़ सां ऐं जेके इंटरनल मामलात आहिनि ईरान जा, उन लिहाज़ सां माण्हू इन सॼे वाक़े खे ॾिसे त ऑटोमेटिकली इन में इन्वेस्टिगेशन ते ख़्यालु वेंदो आहे त इन्वेस्टिगेशन में मतां कुझु अहिड़ी ॻाल्हियूं अची वञनि जंहिंमें ख़िते में मज़ीद का टेंशन वधी वञे इन मामले में। ऐं इन सिलसिले में ई इज़राइल ऐं अमरीका ॿई तमामु गहरी नज़र सां ॾिसनि था पिया त तफ़्तीश जेका अॻिते हलंदी, या मां सम्झां थो उन जा इशारा मिलंदा त तक़रीबन 24-48 कलाकनि जे अंदरि अंदरि त तफ़्तीश में जेके इशारा मिलंदा। मां सिविल एविएशन या एविएशन जो एक्सपर्ट न आहियां, पर जेके मूं ॿुधो आहे ऐं उनखे जे मां कनेक्ट कयां डिप्लोमेटिक लिहाज़ सां, त पोइ ईअं को रिज़ल्ट निकिरे थो पियो त ही जेको हेलीकॉप्टर हो 20 साल पुराणो पंहिंजी जाइ ते, मौसम जी ख़राबी पंहिंजी जाइ ते, पर हेलीकॉप्टर असां वटि बि काफ़ी सारा 20 साल पुराणा आहिनि, पर उन्हनि जा हिसा पुर्जा तब्दील थींदा रहंदा आहिनि। ॿियो हिन में नज़रियो इहो आहे त सैंक्शन जे करे हिसा पुर्जा पूरा न पिया मिलनि, पर सदर जहिड़े इंटोराज में ऐं उन जे हेलीकॉप्टर में यकीनन ईरान जे पंहिंजे न्यूक्लियर
ताक़त वधाइण लाइ हिसाब पुर्ज़ा सभु घुराए थो सघे त उन हिसाब पुर्ज़ा जहाज़ जा बि बेल हेलीकॉप्टर जी कंपनी आहे जेको तमामु आम आहे दुनिया में जाॾे काॾे इन जे जेके स्पेयर पार्ट्स मिलंदा आहिनि त किथां बि घुराए त हीउ मां नथो सम्झां हिकिड़ी आम तजिए जे लिहाज़ सां मां इहो नथो लॻे त फ़क़ति इहो हिसे पुराणे हुअण जे करे या फ़क़ति मौसम जे करे का ॻाल्हि मौसम त ख़राबी उनजी फोरकास्ट थींदी आहे अॼुकल्ह त मौसम तव्हां मथे साल में फलाणे ॾींहं में फलाणे वक़्त ते कहिड़ो मौसम हूंदो उहो बि तव्हां प्रिडिक्ट करे था सघो त इन में सॼी हिकिड़ी फ्लाइट मैनिफेस्ट ठहंदी आहे उन वक़्तु मौसम जी कंसिडरेशन रखबी आहे काई बि फ्लाइट हुजे खणी हेलीकॉप्टर जी हुजे या टैक्सी हुजे त उन लिहाज़ सां ॾिठो वञे इहो हिकु मामूली फ्लाइट न हुई बाक़ी मौसम जेके 3 जहाज़ ॿिया हुया उनजी लाइ मौसम ख़राबु न हो जेके 3 जहाज़ ॿिया हुया छा उहे पुराणा न हुया ऐं जंहिं जहाज़ में सभिनीनि खां हिकिड़ो अहम माण्हू या 2 अहम माण्हू या 3 अहम माण्हू जेके हुआ नवनि मां उहो जहाज़ हेठि किरियो आहे त उहे तफ़्तीश में इहे सभु एंगल रशिया इन मामले में उहो साम्हूं वधियो जेॾी महिल 65 कलाक थी विया जहाज़ खे जेके किरियो हुन खां बाद त जेॾी महिल ॻोल्हा पई थिए जेॾी महिल सर्च पई थिए उन रशिया चयो हो कि असां इन्वेस्टिगेशन में तव्हांजी मदद करे था सघूं ऐं रशियन प्रेसिडेंट जी बयान बि अची वियो कि असां हिकिड़े तमामु बहितरीन दोस्त खां महरूम थी पियासीं इहा ॻाल्हि बि असांखे ख़बर आहे त रईसी साहब हिकिड़ो तमामु अल्ट्रा कंज़र्वेटिव पार्टी जो ऐं सख़्तु क़िस्म जो हुयो लीडर ऐं उहे इम्प्लीमेंट कराइण ॼाणींदो बाई होकार बाई क्रुक ऐं उन लिहाज़ सां तक़रीबन 1000 माण्हू जेॾी महिल उन्हनि खे सेंटेंस टू डेथ कयो वियो हुयो त उन में 4 जजिस में हिकिड़ो जज इहो बि हो उन खां बाद प्रोसिक्यूशन और बाक़ी ही इज़ नोन एज़ अ डूअर ऐं प्लस हिकिड़ो स्कॉलर बि आहे 15 साल जी उमिरि खां वठी सेमिनरीज़ में पढ़ियो आहे ऐं उन में मशद थियो या कुम थियो उते पढ़ंदो रहियो आहे ऐं उन लिहाज़ सां उनजी ज़हन साज़ी थी ऐं उन लिहाज़ सां ई इनखे सम्झियो वेंदो हो त जानशीन आहे ही सुप्रीम लीडर जो तमामु एतमाद हिन ते हूंदो हो ऐं इन जो ॿियो ज़ावियो जेको मां ज़िक्र कयां पियो ख़िते जी टेंशन जो उहो ज़ावियो इहो आहे त जेको JCPOA जेको जॉइंट कॉम्प्रीहेंसिव प्लान ऑफ एक्शन जंहिंखे न्यूक्लियर डील बि चवंदा आहियूं 2015 में थियो बाद में जेको अमेरिका वॉकआउट करे वियो उन में सदर रईसी साहब उन इन मामले में काफ़ी सख़्तु मौक़ो परतो हो कि असां जा जेके टर्म्स एंड कंडीशन आहिनि उहे पूरो कयो ऐं उतां सख़्तु टर्म्स एंड कंडीशन हुया उन जे करे उनखे एतिरो टाइम मिली वियो कि अॼु ईरान 60% इनरिचमेंट करे चुकियो आहे ऐं जंहिं मुल्क में बि 60% इनरिचमेंट थी वञे कि बाक़ी को ॾींहंनि जी ॻाल्हि हूंदी आहे त वेपन ठाहे था सघनि उहे त ही ॻाल्हि खटके थी पई सभिनीनि जी जेके वॾी ताक़तूं इज़राइल थियो या अमेरिका थियो उन्हनि जे ज़हन में त इन एंगल खे बि जे ज़हन में रखूं त पोइ महसूसु थिए थो पियो त इन्वेस्टिगेशन में जेॾी महिल ईरानियन इन्वेस्टिगेट कंदा त ऐं मां हिकिड़ी ॻाल्हि ते तवजो ॾियारंदो वञा जेको फादर ऑफ न्यूक्लियर बॉम्ब उन्हनि जो जंहिंखे चवंदा आहिनि ईरान में उन खे जेॾी महिल मारियो असैसिनेट कयो ईरान में त सौ सिधो उन वक़्त जे फॉरेन मिनिस्टर आंगुर खई सिधो इज़राइल ते इज़राइलनि उहो करायो त इन दफ़े उहो आंगुर न खई वई आहे ऐं पर जेॾी महिल इन्वेस्टिगेशन थींदी इहे ॻाल्हियूं ईरान उहो मुल्क आहे जंहिं ते एतिरे सैंक्शननि जे बावजूदि सस्टेनेबिलिटी उन्हनि बरक़रार रखी आहे अॼु बि ईरान जी जेका टोटल GDP आहे ईरान जी हू तक़रीबन 413 बिलियन आहिनि ऐं बाय द वे पाकिस्तान 374 ते बीठो आहे ईरान जी पर कैपिटा इनकम 4670 जे क़रीब आहे ऐं पाकिस्तान जी 1588 आहे त तव्हां अंदाज़ो कयो त असां ते सैंक्शन नाहे उन्हनि ते सैंक्शन आहे उन जा उन GDP बि सुठी आहे असां खां उन जी पर कैपिटा इनकम बि सुठी आहे असांजी त का त सस्ती ऐं उन में रईसाणी जहिड़े माण्हू जो काफ़ी हथु हुयो ऐं मथे साल जेको इलेक्शन थियणो हो उन में जेके बि उन्हनि जा तजिया निगार आहिनि उहे चवनि था पिया त इहो खटे वञे हा यानी जे रईसाणी हुजे हा हयाती त हयात त उहो जो खटे वञे हा उन में 8 सदर उते
रहिया आहिनि ईरान में, ही 8हों सदर हो ऐं सभिनीनि खां पावरफुल हो। त उन लिहाज़ सां जे ॾिठो वञे त ही वाक़ई में हिकु अहिड़ो वाक़ियो आहे जंहिंमें ख़िते जा सभु मुल्क उहे इन ते नज़र रखी वेठा आहिनि त तफ़्तीश में ईरान छा थो चवे, या तफ़्तीश में जेके ॿिया एक्सपर्ट आहिनि। यादि रहे कि हिते चाइना जो बि तमामु वॾो इंट्रस्ट आहे, रशिया जो बि तमामु इंट्रस्ट, जेकी बि ड्रोन्स ऐं मिज़ाइलूं ईरान रशिया खे ॾिनियूं आहिनि उहे इल्ज़ाम आहे ईरान ते त सभु यूक्रेन में इस्तेमालु थिया आहिनि। त वेस्ट इन जे करे बि तव्हां ॾिठो हूंदो त वेस्ट जे तरफ़ां रिएक्शन घटि आयो आहे, यानी जंहिंखे ईरान जे इन नागहानी वाक़िए ते बाक़ी जेके मुल्क आहिनि उन्हनि जो रिएक्शन इन में भलो आयो आहे, इंक्लूडिंग सऊदी अरब जो, क़तर जो, कुवैत जो, टर्की ते ख़ैर उन पंहिंजो ड्रोन मोकिलियो जंहिं फर्स्ट टाइम हीट वेव उन्हनि डिटेक्ट कयो ऐं उन्हनि डिटेक्ट कयो हुते मलबो हिते पियो आहे। हाणे सभु ॻाल्हि वञी अची बीहंदी त फोरेंसिक जेका टेस्ट थींदी मलबे जी ऐं बॉडी जी जेकी ऑटोप्सी थींदी त उन खां बाद तफ़्तीश का अॻिते वधंदी त उन में पोइ अंदाज़ो थी पवंदो त खिते में टेंशन वधंदी या इते ई रहंदी, ही नॉर्मल हादसो हो या नॉर्मल हादसे खां हटी कुझु मामिलो हो। छो जो असांजे मुल्क में बि इहे मामला थींदा रहिया आहिनि। त 72 साल पहिरियां बि थियो आहे, 32-33 साल पहिरियां बि थियो आहे त जहाज़ हवा में ई गाइब थी पियो ऐं अंबनि जी पेटी जे करे। हाणे इन में ॾिसूं त कहिड़ी तफ़्तीश में कहिड़ी शयूं अचनि थियूं पयूं ऐं उन मुताबिक़ पोइ अॻिते ई जमील साहब दुरुस्त फरमायो पिया त न रुगो पाकिस्तान ईरान में जेको जीअं ही हादसो थियो, न रुगो पाकिस्तान पर उन समेत दुनिया जा 14 अहिड़ा मुल्क आहिनि जंहिंमें नाज़रीन अलमनाक जेके हादसा थिया आहिनि उन हादसनि में जेके मुल्क जा सदूर रहिया आहिनि, जेके सदर रहिया आहिनि, उहे उन्हनि हादसनि में पंहिंजी ज़िंदगी विञाए चुका आहिनि, शहीद थी चुका आहिनि। त हीउ जेको हादसो थियो आहे, जीअं जमील साहब ॿुधायो त टाइमिंग बि तमामु घणी इंपॉर्टेंट आहे। जयर साहब कीअं ॾिसो पिया, टाइमिंग तमामु घणी इंपॉर्टेंट आहे ऐं ख़ुदि रईसी साहब जो जेको ओवरऑल जेको प्रोफाइल जेको असीं शेयर कयूं पिया, डिस्कस कयूं पिया, त हुननि जी जेका पोज़ीशन रही मुख़्तलिफ़ अहम मामलनि ते जेको हुननि जो स्टैंड रहियो ऐं उनखां सां गॾोगॾु कुझु जेके तारीख़ी फैक्ट्स हुआ उहे पिणु जमील साहब शेयर कया। कीअं ॾिसो पिया ख़िते ते इन जा असर, आलमी जेका दुनिया आहे उनजा असर, या मां सम्झो पिया त वक़्त सां ही जेको मामिलो आहे एतिरो वॾो असांखे उनजो रिएक्शन या मामला नज़र न ईंदा अॻियां हली? नाजिया, पहिरीं ॻाल्हि त मां एज़ ए पाकिस्तानी ऐं ईरान असांजो पड़ोसी मुल्क आहे ऐं जहिड़ो तौरु असांजा बलोच ॿी तरफ़ रहनि था, पाकिस्तान में बि ईरान में, त मां सम्झां थो कि असां पंहिंजो हिकिड़ो क़ौमी सदमो बि चई सघूं था। इहो जेको वाक़ियो थियो आहे या हादसो थियो आहे तमामु घणो, ऐं सभ खां वॾी ॻाल्हि आहे त ईरान हिकिड़े वॾे लीडर खां, रहनुमा खां जेको आहे सो थी वियो आहे डिप्राइव। साॻी तरह सां इस्लामिक मुल्क जेको आहे उन्हनि जो बि हिकिड़ो वॾो हिन हिकिड़ो रोल अदा पई कयो। ऐं सभ खां वॾी ॻाल्हि आहे त हिन जेको हिन जो नंढो अरसो या 1 साल खनि शायदि रहियो आहे प्रेसिडेंट, त हुन में तमामु वॾा स्ट्रेटेजिक फ़ैसिला हिन कया आहिनि जंहिंजो न सिर्फ़ ख़िते में ईरान ते पर ख़िते ते पर पूरी दुनिया जे आलम ते हुनजो असरु रहियो आहे। यकीनी ॻाल्हि आहे त हिकिड़ो वॾो ख़लाफ़ फ़ौरन त उहो नज़र ईंदो असांखे, लेकिन 3 शयूं ॾाढियूं ज़रूरी आहिनि जिन खे अंडरलाइन करणु घुरिजे प्रेसिडेंट शहीद जे हवाले सां। नंबर पहिरियों त जेको मां सम्झां थो मथे रखणु घुरिजे त जॾहिं इज़राइल उन्हनि जे काउंसलेट ते हमिलो कयो, ईरान जे काउंसलेट ते इन दमिश्क में, त ईरान इन जी रहनुमाई में पहिरें दफ़ा 40-50 सालनि खां पोइ इज़राइल जी धरती ते हमिलो कयो, जवाबु ॾिनो। ऐं जेको हिकिड़ो मिथ हुयो त हिकिड़ो त इसराइल जो जी जेको डिफेंस आहे सो इम्प्रेग्नेबल आहे, उनखे केरु भञी नथो सघे, टोड़े नथो सघे, उन मिथ खे टोड़ियो हुन, यानी तिलसम खे तोड़ियो, उन कूड़ खे तोड़ियो। नंबर 1। नंबर 2, असां इहो ॾिठो त जेको हिन में ज़िक्र जमी साहब बि कयो त जेको न्यूक्लियर प्रोग्राम आहे उहो काफ़ी अॻिते वधियो। गॾोगॾु सभ खां अहम ॿियो जेको इम्पोर्टेंट इनिशिएटिव सो हुयो सऊदी अरब सां पंहिंजी रिकन्सिलिएशन कयूं ऐं उन सां हिकिड़ी नई इक्वेशन उभरी आहे।
ऐं चौथी इम्पोर्टेंट आहे त हिन जी इट वॉज़ अगेन उन जे पंहिंजी इन जी रहनुमाई में इब्राहिमी साहिब जे रईस इब्राहिमी जे रहनुमाई में पाकिस्तान सां क्राइसिस जेके तमामु घणा थी विया हुआ ॿिन्ही तरफ़ां हमलो बि थियो हिक ॿिए जे हवाई हमलो थियो हिक ॿिए जी धरती ते पर उन फौरन ई उनखे कंट्रोल बि कयो पंहिंजी लीडरशिप ॾिनई ऐं न सिर्फ़ु की उहो हालात कंट्रोल में अची विया पर पाण बि हिकिड़ो तमामु कामयाबु दौरो कई उहो को तारीख़ी दौरो हुयो हुन में पाकिस्तान ईरान रिलेशन्स वरी रीसेट थी विया वरी नया टारगेट्स जेके से कया विया बल्कि पंहिंजी तरफ़ां पाण आई मां ॾाढो इम्प्रेस थियो त लेट्स असां पाकिस्तान ऐं ईरान में मां $10 बिलियन जो ट्रेड ॾिसणु चाहियां ॾिसी उन में हिकु तमामु ॾाढो कामयाबु दौरो हो सो उन लिहाज़ सां बायोलेटरल लिहाज़ सां बि पाकिस्तान खे को नुक़सानु थियो आहे रीजन खे बि थियो आहे त रीजन या मुस्लिम वर्ल्ड जेको आहे छोकी तमामु वॾे जेको आहे सो लीडर खां जेको आहे सो थी वियो आहे डिप्राइव थी वियो आहे साॻी तरह सां ईरान जो ऑब्वियसली फॉरन को क्राइसिस थी वियो आहे एॾे स्टेचर जो माण्हू जेको ऑलमोस्ट सेकेंड टू जेको आहे स्पिरिचुअल लीडर जो हुयो ऐं almost waiting in he was a spiritual leader in waiting so हिकिड़ी तमामु वॾी कला आहे उन में तमामु पहलू आहिनि एक्सीडेंटल बि थी सघनि था ऐं जेके कुझु इशारा जेके जमीर साहब ॾिना उन में काफ़ी सारा टेंजिबल बि आहिनि टेनेबल बि आहिनि लेकिन इन वक़्तु कुझु बासुब तरीक़े सां इहो चवणु त इहो को साज़िश आहे या न आहे उहो नथो थी सघिजे जेसि ताईं की तमामु हक़ाइक़ जेके आहिनि से असांजे साम्हूं अचनि जी ठीकु जंहिंसां पोइ मुंहिंजी ॻाल्हि खे अॻियां वधाईंदे त जेसि ताईं का नाज़िन तस्दीक थियल शइ साम्हूं न पई अचे तेसि ताईं कुझु बि चवणु वक़्त खां अॻु हूंदो करीम साहब अवां कीअं ॾिसो पिया समूरी सूरत खे जी आर साहब जमील साहब उन पाकिस्तानी दौरे जो ज़िक्र कयो जेको कुझु ई ॾींहं अॻु असीं हिते डिस्कस कयूं पिया उन दौरे खे ऐं तमामु घणी पुख़्तगी नज़र आई तमामु घणी असांखे शयूं अॻियां वधंदे नज़र आयूं हाणे कीअं ॾिसो पिया ईंदड़ वक़्तु चैलेंजिंग नज़र अचे पियो अव्हांखे ॿिन्ही मुल्कनि जे लाॻापनि जे हवाले सां या अव्हांखे पॉलिसीज़ जी कंटिन्यूटी नज़र अचे पई कीअं ॾिसो पिया ओवरऑल सभ खां पहिरीं त हीउ जेको वाक़ियो कल्ह थियो आहे अफ़सोसनाक आहे दर्दनाक आहे ऐं बींग हिन मुल्क जे शहरी जे पाकिस्तान जे शहरी जे असां हिन दुख ऐं दर्द में अफ़सोसनाक वाक़िए में हुन सां शरीक आहियूं ऐं पाकिस्तान बि सोग जो ऐलान कयो आहे नंबर 1 ॻाल्हि नंबर 2 ॻाल्हि इहा आहे त ईरान सां पाकिस्तान तालुकात को 75 साल खां कोन्हनि इंडस वैली सिविलाइज़ेशन जा तालुकात जॾहिं साइरस ऐं दारस त ग्रेट हो माना अॼु खां 2000 साल पहिरीं ऐं उनजा निशानात बि आहिनि हिते उन वक़्त खां असांजा तालुकात आहिनि ईरान सां या पर्शिया सां त असांजा लाॻापा इलाही पुराणा आहिनि ऐं सुठा मुस्तक़बिर आहिनि कल्चर जी ॾे वठ बि थी आहे गुज़िरियल 1.5-2 सालनि सां बाक़ी हाणे हिन जी जेको इहो दर्दनाक वाक़ियो जेको थियो आहे जंहिंमें उहो शहीद थियो आहे ऐं जेको हेलीकॉप्टर वारो ऐं ॿी ॻाल्हि आज़रबाईजान वारो जेको इलाइक़ो आहे जिते हीउ हादसो थियो आहे त ईरान जी तारीख़ मूं तमामु गहराई सां शुरू खां पढ़ंदो अचां ईरान में हमेशह जेको आहे सो मिडल ईस्ट हुकुमरान जे ख़िलाफ़ु सदाईं जेको आहे सो रेज़िस्टेंस मूवमेंट जेका हली आहे गुज़िरियल 1000 सालनि खां उहो इन एरियाज़ में नॉर्दर्न एरियाज़ में ई हली आहे ऐं उन में हसन बिन सबा खे ॾिसो या उन खां पहिरीं या उन खां पोइ त हाणे उते ऑलरेडी ईरान में मुख़्तलिफ़ ग्रोज़ आहिनि जेका प्रेज़ेंट रिजीम आहे उनजे ख़िलाफ़ु विढ़नि पिया ॿियो त उते औरतुनि वारो बि चकर हले पियो टियों त नो डाउट के हीउ जेको इसराइल ते हमिलो जेको थियो हिननि वॾी हिमत कई ऐं नो डाउट हिन जेको पाकिस्तान में अची करे चीज़नि खे सेट करण जी कोशिशि कई साॻे वक़्त में हुन हिंदुस्तान खे जेको आहे सो चाबार जो पोर्ट 10 साल जे लाइ ॾिनो ऐं असांजी गैस पाइपलाइन लाइ बि हुन सहूलियतूं ॾिनियूं की कमु स्टार्ट कयो त इहे सभु चीज़ूं हुन जी तमामु सुठियूं हुयूं इस्लामिक ब्रदरहुड हवाले सां ऐं सऊदीज़ सां बि उनजा रिलेशन्स तमामु डेवलप पिया थियनि त ऐं रूस ऐं चीन सां बि सुठा उनजा रिलेशन्स वन बेल्ट वन रोड जेको चीन जो जेको आहे त हिन जा हाणे असरात अॻिते छा था थियनि जेको वाइस प्रेसिडेंट थी वियो आहे ऐं मिडल ईस्ट डिस्टर्ब लॻो पियो आहे गाज़ा में ऐं इसराइल ऐं फ़लस्तीनी जे हिसाब सां ऐं हिननि सपोर्ट बि कई सुठी
हिज़बुल्लाह खे या जेके उते हमास वारा जेके विढ़नि पिया ऐं शहीद पिया थियनि, 35-40 हज़ार माण्हू शहीद थिया आहिनि ऐं 70-80 हज़ार माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि, प्रॉपर्टीज़ जो नुक़सानु थियो आहे। नेचुरली माण्हू जे वञण खां पोइ पॉलिसीज़ में हेठि वधि थींदी आहे ऐं हिन जे शहादत खां पोइ छा थो रुख थिए हिन ख़िते जो, उहो त वक़्त सां गॾु चीज़ूं साबित थींदियूं ऐं ख़बर पवंदियूं, पर हिन जी इन्वेस्टिगेशन तमामु ज़रूरी आहे त आया इहो नेचुरल हादसो आहे, इंसानी जेको आहे सो ग़लती आहे, या वेदर जे करे आहे, या टेररिज़म जे करे आहे। इहो तमामु जेको आहे सो इम्पोर्टेंट आहे, जेको ईरान खे तहक़ीक़ात करणी पवंदी आहे। उन सां गॾु रूस बि चयो आहे या ॿिया जेके हुन जा ट्रस्टेबल मुल्क आहिनि त आया इहो छा आहे। हाणे जॾहिं आउं आयुसि पियो तव्हां वटि त सोशल मीडिया ते हलियो पियो त इसराइल चयो त असांजो को ॾोह कोन्हे, विदाउट नेमिंग। तव्हां ख़ुदि इंट्रो में इहा ॻाल्हि कई। हाणे मूंखे ख़बर कान्हे सही था चवनि ग़लति था चवनि या उते छा थियो आहे, पर इहो इलाही वॾो वाक़ियो आहे हिन वक़्तु टाइमिंग जे हिसाब सां। हिन खिते में तमामु वॉलेटाइल आहे, पर्शियन गल्फ में बि ऐं उते होतीज़ जेके आहिनि सो रेड सी में जेको डिस्टर्बेंस लॻी पई आहे त ऐं इलेक्शन हिंदुस्तान जी, अमेरिका जी इलेक्शन, इहे सभु चीज़ूं जेके आहे सो इन वक़्तु जेके थियूं आहिनि यूक्रेन वॉर, त उन जा इम्पैक्ट ज़रूरु थींदा ऐं अॻिते केरु थो अचे नोबडी नोस। ऐं हीउ सक्सेसिव हेयर हो जेको सिटिंग आयतुल्ला आहे, ख़ुदा हुनखे वॾी ज़िंदगी ॾे, त हाणे हू बि वॾी उमिरि जो आहे, त हाणे हुनजा असरात बिल्कुलु थींदा। ऐं ईरान में जेका इंटरनल डिस्टर्बेंस आहे उहो बि पंहिंजी जाइ ते आहे, सॼी दुनिया खे ख़बर आहे। हिन ते बि मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं आहिनि जेके प्रेस में हलनि पियूं, उते जे लेफ्ट या उते जे प्रोग्रेसिव एलिमेंट्स आहिनि जा जेके रवैया छा रहिया आहिनि उहो बि अख़बारनि में अचे पियो। पर बहरहाल बीइंग अ पाकिस्तानी असांखे अफ़सोस आहे ऐं ईरान जे दुख में कम से कम असांजी पार्टी, असांजी गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान सभु गॾु आहे ऐं उन्हनि खे ख़ुदा सबर ॾे। हालात ज़रूरु हिन जा डिस्टर्ब थींदा, कमिंग 2-4 महीननि में क्लियर थींदी ॻाल्हि। ठीकु, वधीक शयूं वाज़े थींदियूं ॾींहंनि में। आलम साहब, अवां कीअं ॾिसो पिया इंटरनल ऐं एक्सटर्नल जेके असर हूंदा आहिनि समूरे मामले जा? असीं आलम साहब सां राब्तो मुनक़िद थी वियो, कोशिशि कयूं था आलम बरोही साहब सां वरी राब्तो करण जी, त जीअं उन्हनि जो मौक़े बि असीं प्रोग्राम में शामिलु कयूं। जमील साहब, हिन वक़्तु सोग हले पियो, 5 ॾींहंनि जो सोग आहे, असां वटि बि सोग आहे। सोग खां पोइ वारी जेका सूरत हाल आहे, इंटरनल ऐं एक्सटर्नल जेके मामला आहिनि, पॉलिसीज़ जी कंटिन्यूटी जे हवाले सां जेका ॻाल्हि करीम साहब कई, त ज़ाहिर आहे हुन में कुझु डिस्टर्बेंस नज़र अची सघे थी। अवां कीअं ॾिसो पिया? को ईंदड़ वक़्तु तव्हांखे चैलेंजिंग नज़र अचे पियो ख़िते जे लाइ, असांजे मुल्क जे लाइ, ॿिन्ही मुल्कनि जे लाॻापनि जे हवाले सां, या अवां सम्झो पिया त पॉलिसीज़ जी कंटिन्यूटी असांखे नज़र ईंदी? इन पॉलिसी जी कंटिन्यूटी त सुप्रीम लीडर सां आहे, उनजी इम्प्लीमेंटेशन में फ़र्क़ु पइजी थो वञे। जीअं त इब्राहिम रईसी साहब उहो इम्प्लीमेंटेशन जे लिहाज़ सां ॼाणियो वेंदो हो त तमामु बहितरीन तरीक़े सां उहो इम्प्लीमेंट करे थो सघे। वाइस प्रेसिडेंट वक़्बर जेको आहे उहो हिकिड़ो इकोनॉमिस्ट आहे ऐं ज़ाहिर आहे पर्सनैलिटी जो फ़र्क़ु पवंदो आहे। सुप्रीम लीडर त पॉलिसी बि ठीकु आहे सेट कंदो आहे, उन खां अलावा फॉरेन पॉलिसी बि सुप्रीम लीडर जी तरफ़ां उनजी सेक्रेटेरिएट मां ईंदी आहे, स्ट्रेटेजिक डायरेक्शन बि सुप्रीम लीडर उनजी सेक्रेटेरिएट में ईंदी आहे। त स्टेट जा अफेयर आहिनि उन पाण तक़रीर में पंहिंजी स्टेटमेंट में चई छॾियो आहे सुप्रीम लीडर त जेके मुल्क जा मामला अथनि उहे कंटिन्यू रहंदा, नॉर्मल रहंदा ऐं उन में को डिस्ट्रप्शन न थींदी। हुन स्टेटमेंट ॾेई छॾियो आहे त माण्हू जेके आहिनि पंहिंजी रूटीन ते हलनि, छो जे एतिरो त इहो इन जी हिकिड़ी फॉलोइंग हुई, ख़ासि तौर ते अल्ट्रा कंजर्वेटिव जेको क्लास आहे जेको रूल थो करे सॼे ईरान खे। ईरान में इंटरनल जी तव्हां ॻाल्हि कई, तव्हां पुछियो मूंखां एक्सटर्नल जी ॻाल्हि कई, मुख़्तसिर ॿुधाए छॾियां त इंटरनली 2022 में बि जेका डिस्टर्बेंस थी त ईरान जी गवर्नमेंट, ईरान जी तरफ़ां इल्ज़ाम लॻा हा ॿियनि पावरनि ते त हू कराइनि था पिया आहे डिस्टर्बेंस त ईरान में। त ईरान में फॉल्ट लाइन ते मौजूदु आहे। इहो माण्हू जेको शहीद थियो आहे रईसी साहब, इहो काफ़ी गैल्वनाइज़िंग फैक्टर रखंदो हो। उनजो दबदबो एतिरो हूंदो हो त एस्टैब्लिशमेंट में बि जेके डिफरेंसिस आहिनि
उहे साम्हूं उभरे न ईंदा हुआ। जेके सिविलियन साइड ते पॉलिटिकल साइड ते डिफरेंसिस आहिनि उहे बि माठ करे इन जी ॻाल्हि ते इन जे चवण ते चुप थी वेंदा हुआ। हाणे उहे डिफरेंसिस साम्हूं अचणु शुरू थींदा या जेके पावरफुल क़ुवतूं आहिनि उहे चाहींदियूं त उहे डिफरेंसिस वधनि दुनिया जी जेके मुखालिफ़ आहिनि ईरान जे त उहो डिफरेंस वधाइण जी जंहिंखे चवंदा आहिनि फॉल्ट लाइन ते फॉल्ट लाइन खे वधीक एक्सप्लॉइट करण जी कोशिशि कई वेंदी विद रिगार्ड टू इंटरनल डिस्टर्बेंस। त इंटरनल डिस्टर्बेंस में बि तव्हां सम्झे था सघो त शायदि इन में को वाधारो अचे ऐं उन खां अलावा एक्सटर्नली त टेंशन आहे न सॼे खिते में। उहो टेंशन जे तफ्तीश जा इशारा मिलणु शुरू थी विया, ॿिए पासे ॾे वञणु शुरू थी पियो, जेको शक ज़ाहिर थिए थो पियो जंहिंजे तहत बाइडन बि चवे थो पियो कि असां तमामु बारीक बीनी सां इन जी मॉनिटरिंग था कयूं ऐं उन जो मतिलबु इहो ई आहे त उन में ख़िते जा में छा असरात थींदा त उहो त हर मुल्क इन वक़्तु इन मामले में ॾिसो थो पिया। यादि रहे कि ईरान जेको हमिलो कयो इट इज़ अ स्टेट ऑफ वार, मतिलबु इज़राइल खे उनजी टेरिटरी ते हमिलो कयो, इज़राइल बि हुन जवाबु ॾिनो। ख़ैर हुनखे डिप्लोमेटिकली काफ़ी हद ताईं अमेरिका जे करे हशप करे विया त बहरहाल उहो ॿिन्हिनि जो फेस सेविंग रहिजी वई। पर उहा फेस सेविंग जे इन जे हेलीकॉप्टर जे मामले में ऐं हेलीकॉप्टर जो मामिलो छो जे सभिनीनि खां वॾो जेको मसइलो आहे इन वक़्तु ताक़तवर क़ुवतनि जो जेको मुल्क आहिनि, ताक़तवर मुल्क दुनिया में इज़राइल थी पियो। इज़राइल ते खुलेआम दड़का ॾिना त असां बिल्कुलु हमिलो करणो पियो त असां हमिलो बि करे छॾींदासीं न्यूक्लियर फैसिलिटीज़ ते। उन्हनि असैसिनेट कयो फादर ऑफ द नेशन, जेको फादर ऑफ द न्यूक्लियर बॉम्ब हो, उनखे फ़ख्री उनखे असैसिनेट बि कयो उन्हनि 2021 में। त हू त उन्हनि जे टारगेट ते हुई इहा ॻाल्हि, पर ही माण्हू हो जेको उन इनरिचमेंट खे बि उन वधायो, जंहिं पंहिंजे टर्म ते चाहे पियो त जेसी PO जेको आहे PAO यानी कि न्यूक्लियर डील, उन में ईरान खां इएं फुरियो वियो, जेको वॉकआउट थी वई ईरान जे रिकॉर्ड मां ट्रम्प वॉकआउट करे वियो। उन वक़्तु उन खां बाद ख़ासि तौर ते इन जे टेन्योर में प्रेसिडेंट इब्राहिम रईसी दौर में इनरिचमेंट जीअं रिपोर्टूं आहिनि उहे 60% खां मथे वधी वियूं आहिनि। उहा हिकिड़ी क़ौमी वक़ार जो मामिलो आहे, हिकिड़ी क़ौमी तशख़ुश जो मामिलो आहे ईरान जो, त ईरान उन मामले ते जारी रखणु हिकिड़ी नेचुरल ॻाल्हि आहे। छो जे सुप्रीम लीडर जे ज़िमे इहो कमु आहे, जेके बि न्यूक्लियर मामलात आहिनि, जेके बि स्ट्रेटेजिक मामलात आहिनि, जेके बि फॉरेन पॉलिसी जा मामलात आहिनि, उहे सुप्रीम लीडर जे तरफ़ां पॉलिसी वज़ा थींदी आहे। पर मखबर साहब छो जो इकोनॉमिस्ट आहे, उनजी एतिरी माशरे में एतिरो दबदबो, एतिरो वज़न, एतिरी रिस्पेक्ट नाहे जे मुक़ाबिलो कयूं असां। ज़ाहिर वाइस प्रेसिडेंट आहे, नॉमिनेट थी वियो आहे, हाणे प्रेसिडेंट थी वियो आहे अॼु खां, पर उन खां बावजूद बि उहो जेको गैप ईंदो, इन गैप खे पंहिंजा या धारिया उहे कीअं इनखे एक्सप्लॉइट कंदा गैप खे, इहो तव्हांखे 48 कलाकनि जे अंदरि, 72 कलाकनि जे अंदरि इहो नज़र अचणु शुरू थी पवंदो। हालांकि 5 ॾींहंनि जो सोभ आहे, पर उन खां बावजूद इहे मामला कुझु न कुझु इन जा इशारा मिलणु शुरू थी पवंदा। जी ठीक, जमील साहब इन्हीं ॻाल्हि खे अॻियां वधाईंदे आलम साहब मुंहिंजो आवाज़ वहां ते पहुचे पियो, ॿुधो पिया मूंखे वहां? जी आलम साहब, जमील साहब जी ज़िक्र कयो त जेका इंटरनली या एक्सटर्नली जेका फॉल्ट लाइन आहे उनखे एक्सप्लॉइट करण जी कोशिशि थी सघे थी, ऐं जेको गैप आहे पॉलिसीज़ जी कंटिन्यूटी खे वठी करे, उन गैप खे वठी करे बि जेके इशारा हूंदा उहे कुझु ॾींहंनि अंदरि वाज़े थी वेंदा त कहिड़ी डायरेक्शन में मामला अॻियां वधनि पिया। अव्हां कीअं कॉमेंट कंदो समूरी सूरत हाल ते? ॾिसो, जेकॾहिं तव्हां ईरान जे सिस्टम खे ॾिसो था त ईरान जो सिस्टम जेको आहे सो तमामु मज़बूत सिस्टम आहे, ऐं उन में जेको सुप्रीम लीडर काउंसिल आहे, उहो जेको आहे सो फॉरेन पॉलिसी, सिक्योरिटी पॉलिसी या जेके बि अहम पॉलिसियूं आहिनि, उन में उनजो रोल जेको आहे तमामु वधीक हूंदो आहे। ऐं प्रेसिडेंट जेको आहे सो उनखे इम्प्लीमेंटेशन साइड ते जेको आहे सो उहो प्रेसिडेंट जे हवाले आहे। ऐं असां ॾिठो आहे त ईरान जो जेको सिस्टम आहे उन में उन्हनि जो जेको आहे सो सुप्रीम लीडर काउंसिल जेको आहे सो पंहिंजी जाइ ते आहे, ऐं उन्हनि फौरन जेको आहे सो फर्स्ट वाइस प्रेसिडेंट खे जेको आहे सो अपॉइंट करे छॾियो आहे एज अ प्रेसिडेंट। एट द सेम टाइम उनखे को टास्क ॾेई छॾियो त तव्हां इलेक्शन
तव्हांखे यादि हूंदो त अर्ली 80s में जॾहिं हिननि जो इराक सां जंग जो जेको आहे सो ईरान जो हले पई, इन ज़माने में बि हिननि इलेक्शन कराया। पोइ मां नथो सम्झां त गैप आहे, बिल्कुलु गैप आहे हिकिड़े लीडर जे वञण जे करे, ऐं अचानक जेको आहे हिकिड़ो वॾो साॻियो पेश आयो आहे, उहो गैप त हूंदो ऐं जेको आहे कुझु अनसेटलिंग जेके हालतूं बि साम्हूं ईंदियूं, पर साॻी वक़्त ते जेको आहे सो ईरान जो सिस्टम एतिरो मज़बूत आहे जो हुन सिस्टम खे को लिट थिए त मतिलबु हिकिड़े वीकनिंग पोज़ीशन चओसि या हिकिड़ो वॾो धचको चओसि, या उन में जेको आहे अनसेटलिंग या अनसर्टेनिटी इशू पैदा थिए जेको इलेक्शन ताईं हले, इहो मां नथो सम्झां त इहो थींदो। तो बहरहाल जेको आहे सो वॾो हादसो आहे, हिन में को शक कोन्हे कि ईरान हिन वक़्तु जेको आहे सो सिर्फ़ु इसराइल सां जेको आहे सो हालत जंग चओसि या हॉस्टिलिटी में वॾो जेको आहे सो एस्केलेशन जेको आहे सो अचे वियो, ऐं उन खां बाद जेको आहे सो ॿिन्हिनि जेके ईरान जा जेके प्रॉक्सीज़ आहिनि पंहिंजो लबनान में, हमास में, इन्हनि इहे जेके हालत जंग में आहिनि, इनजे करे ईरान ते जेको आहे सो इंटरनली एक्सटर्नली जेको आहे सो असर त पवंदो। पर मूंखे जेको आहे सो इहो ई थो लॻे त प्रेसिडेंट जा अहिड़ो वॾो वाक़ियो पेश अचण खां बाद ईरान जो जेको आहे सो इकनॉमिकली वधीक असरु थींदो, शायदि हुनजे जेको ऑयल एक्सपोर्ट ते वधीक असरु पवे, स्टॉक एक्सचेंजिस जेके मुख़्तलिफ़ मुल्कनि में जेको आहे उन्हनि ते असरु पवे, ऐं जेको आहे सो रीजनल कंट्रीज़ में जेके हिते इकोनॉमी ते कुझु मतिलबु डिस्टर्बिंग जेको सूरत हाल पेश अचे, इहे सभु ॻाल्हियूं त थींदियूं ऐं कुझु न कुझु त यानी असरु हुनजो पवंदो। पर जेकॾहिं असां चऊं त इनजो यानी सॼो जेको आहे सो स्टेबिलिटेड थींदो या अपाइज हिननि जो सिस्टम रहिजी वेंदो, इहे न थींदो। ईरानी सिस्टम जेको आहे सो तमामु मज़बूत आहे ऐं हुनजो जेको आहे सो ब्यूरोक्रेसी हुजे, केर बि हुजे, सभु सुपर लीडर काउंसिल जे अंदर में था अचनि, ऐं मां नथो सम्झां त अंदरि जो जेको आहे सो हेॾा इख़्तिलाफ़ात पैदा थींदा या जेको आहे सो सिस्टम खे या धचको लॻी। ठीकु जी जय साहब, अवां अग्री कंदो उन में कुझु एड कंदो त ईरानी सिस्टम तमामु घणो मज़बूत आहे, जीअं आलम साहब चयो था, ऐं को वॾो असांखे बिल्कुलु गैप मौजूदु आहे, फॉल्ट लाइन्स आहिनि, पर उनखे एक्सप्लॉइट करण जे हवाले सां का अहिड़ी वॾी कोशिशि कामयाबु थींदे नज़र न पई अचे। अवां कीअं ॾिसो पिया ईंदड़ वक़्त जो मंज़रनामो जुड़ंदे? जी नाजिया, बेसिकली असांखे सम्झणु घुरिजे त ईरान जो सिस्टम कमु कीअं थो करे। उन जा जेके स्टेट स्ट्रक्चर आहे उन जा टे तबका आहिनि। हिकिड़ो जेको आहे सो काउंसिल ऑफ एल्डर्स आहे, जेके स्पिरिचुअल लीडर जो तक़रीबन 6 या 8 या 9 खां वधीक मेंबर्स हूंदा आहिनि, जेके विच इज़ द सुप्रीम काउंसिल, जेका बेसिकली ऑफकोर्स आयतुल्ला जे रहनुमाई में वॾा जेके इंटरनल पॉलिसी जा या एक्सटर्नल पॉलिसी जा फ़ैसिला कंदी आहे। ॿियूं जेके आहिनि से पासदाराना इनकलाब आहिनि, जेके इनकलाब जी कंसोलिडेशन जे लाइ जे हवाले सां हिकिड़ी ब्यूरोक्रेसी आहे जेका करे थी, उन में जेके रेगुलेशनरी गार्ड आहिनि उन्हनि जो बि हिकिड़ो इनपुट आहे, उहो स्टेट इंस्टीट्यूशन आहे। थर्ड जेको टीयर आहे उहा आहे हुनजी पार्लियामेंट, जंहिंमें इहे फेस तव्हांखे नज़र था अचनि पिया। लेकिन हुननि जो छा आहे त इहा लीडरशिप हिकिड़ी पंहिंजे प्रोसेस मां जेको सो थी मथे अचे थी, ऐं हिकिड़ो इनकलाब खां पोइ हिननि हिकिड़ी तमामु सोफिस्टिकेटेड स्टेट स्ट्रक्चर डेवलप कयो आहे, जंहिंमें डिसरप्शन बि जेकॾहिं थी वञे थी त सेकेंड टीयर, थर्ड टीयर, फोर्थ टीयर लीडरशिप जेका आहे सा अवेलेबल हूंदी आहे, जेका फौरन खां पहिरियां जाइ वठे हुनजी। असां ॾिठो आहे, इन जे करे ई असां ॾिठो आहे हेॾा वॾा सेटबैक जेके ईरान खे थिया आहिनि। जेकर असां ईरान इराक जी वॉर खे ॾिसूं, असां ॿिया जेके हमला थिया आहिनि इज़राइल तरफ़ां इन्हनि जी धरती ते, अमेरिका तरफ़ां जेके सैंक्शन्स आयूं आहिनि, द वेरी फैक्ट खे हू सस्टेन करे सघिया आहिनि, इन करे जो उन्हनि हिकिड़ो ॾाढो सोफिस्टिकेट, ठीकु आहे, हुन में आम माण्हू जी सफरिंग जी ॻाल्हि असांखे ॿुधिजे थी ऐं नज़र अचे बि थी कंहिं हद ताईं, लेकिन उनजे बावजूद बि हिकिड़े हद ताईं हू डेवलपमेंट बि अॻिते वधी विया आहिनि। सो आई थिंक एज़ अ स्टेट
उन्हनि तमामु हिकिड़ो पंहिंजा स्टेटस एॾा मज़बूत ठाहे छॾिया आहिनि त जेकॾहिं शख़्सियात हलियूं बि वञनि थियूं त जेका कंटिन्यूटी ऑफ पॉलिसी आहे सा अॻिते उहा डिस्टर्ब नथी थिए, उहा उन में का बि रुकावट नथी अचे। सो जेके ऐं ख़ासि तरह उहे जेके मेजर पॉलिसी इश्यूज़ आहिनि जंहिंमें इज़राइल जी मुखालिफ़त आहे, जंहिंमें अमेरिका जी मुखालिफ़त आहे, जंहिंमें इहा कोशिशि आहे त रीजनल लेवल ते ईरान जो हिकिड़ो वकार हुजे, हिकिड़ी जॻह हुजे, हिकिड़ो आवाज़ हुजे। सो छो जो छा शायदि असां वटि वक़्तु मुख़्तसर हुजे, सिर्फ़ु एतिरो मां चवंदो हलां त इब्राहिम रईसी जे ज़माने में आई थिंक ईरान जी जेको हैयत हुई, उन जेको वज़न हुयो सियासी रीजनल हवाले सां ऐं वर्ल्ड जे हवाले सां, उहो तमामु मथे हलियो पियो। ऐं ख़ासि तरह गुज़िरियल अक्टूबर खां वठी जॾहिं खां इहे कॉन्फ्रंटेशन गज़ा में आई आहे, ईरान जेको आहे सो भरपूर अंदाज़ में फ़लस्तीनियुनि जी मदद कई आहे ऐं जेके हुनजा ख़ासि तरह ॿिया जेके ॿियनि लफ़्ज़नि में हुनखे अलाइड फोर्सिस आहिनि या जेका हुन एक्सिस ऑफ रेज़िस्टेंस जो जेको ज़िक्र जेको हुननि ठाही आहे, जंहिंमें हमास आहे, हिज़्बुल्लाह आहे, हुतीज़ आहिनि ऐं ॿिया जेके फोर्सिस आहिनि पूरो ईरान इराक़ में, उन्हनि गॾिजी हिकिड़ो मोमेंटम या हिकिड़ो मिलिट्री कैंपेन अहिड़ो कयो आहे जंहिंमें अॼु ॾिसूं था त इज़राइल जेको आहे सो हिकिड़ी फ्रस्ट्रेशन जो शिकार आहे। इन हद ताईं जो अॼु जेका आहे सा इज़राइल जो प्राइम मिनिस्टर जो डिफेंस मिनिस्टर खे इंटरनेशनल कोर्ट ऑफ क्रिमिनल कोर्ट जेका ICC जेका आहे सा वारंट करे छॾिया आहिनि हुनजे त देयर हैज़ बीन वायलेशन ऑफ ह्यूमन राइट्स। सो इहो सभु कुझु आहे, ठीकु आहे, नुक़सानु वॾो थियो आहे फ़लस्तीनियुनि जो, गज़ा में रहण वारनि जो, लेकिन उनजे बावजूद बि द वेरी फैक्ट त इज़राइल इन हद ताईं पहुतो आहे जो हुन वटि को अहिड़ो प्लान कोन्हे को जो अॻिते वधी सघे। उन में मुंहिंजे ख़्याल में जेको एक्सिस ऑफ रेज़िस्टेंस जी जंहिं तरह लीडरशिप कई आहे ईरान, उन में मुंहिंजे ख़्याल आहे त मरहूम इब्राहिम रईसी जो वॾो किरदारु हुयो। ऐं जेकॾहिं ईरान जा उहे दुश्मन या एक्सिस ऑफ रेज़िस्टेंस जा दुश्मन जेकॾहिं उन्हनि खे टारगेट कयो आहे त शायदि उन में को कंहिं हद ताईं वाक़ई सेटबैक लॻी सघे थो, त उहो उनजी लीडरशिप जो छा थींदो, उन विज़न जो छा थींदो, अॻिते हली रेज़िस्टेंस जो छा थींदो। लेकिन इट वुड बी टेम्पररी, जेकॾहिं को सेटबैक आहे बि त टेम्पररी हूंदो। अॻिते हली वरी जेके इहे पॉलिसीज़ जेके हिननि जूं आहिनि रेज़िस्टेंस जूं, से अॻिते हलंदियूं रहंदियूं। ऐं मां इहो तवक़ो करे सघां थो त जेको रिकन्सिलिएशन जी ॻाल्हि इब्राहिम रईसी मरहूम कयो हुयो सऊदी अरब सां, पाकिस्तान सां या ॿिया जेके रीजनल मुल्क आहिनि, से अॻिते वधंदियूं। त मां सम्झां थो त हिकिड़ी लीडरशिप जेका आहे ईरान जी, सा ॾाढी प्रैग्मेटिक आहे एट ऑल लेवल्स। ऐं मां उन जी कंटिन्यूएशन ॾिसां पियो थो। ऐं मां ॾिसां पियो थो त को एॾो वॾो पॉलिसी शिफ्ट फॉरेन पॉलिसी जे हवाले सां या डोमेस्टिक पॉलिसी में थी सघे थो का तब्दीली थोड़ी अची वञे, लेकिन फॉरेन पॉलिसी जे हवाले सां मूंखे का बि अहिड़ी वॾी वॾो शिफ्ट तव्हांखे नज़र न पियो अचे। करीम साहिब जेका ॻाल्हि जीआर साहिब कई त एॾो वॾो को पॉलिसी शिफ्ट फॉरेन पॉलिसी जे हवाले सां नज़र कोन पियो अचे। ऐं जेके रिकन्सिलिएशन एफर्ट्स हूं उहे अॻियां वधंदे नज़र ईंदियूं। पर ख़ुदि इस्लामी मुल्कनि जो जेको इतिहाद आहे उनखे कीअं पिया ॾिसो, हिकिड़ी पावरफुल प्रेज़ेंस रेज़िस्टेंस जो ज़िक्र बि कयो जीआर साहिब, उनखे तव्हां ॾिसो पिया त जेको उते हाल जेको असांखे नज़र अचे पियो हींअर, उहो कीअं भरिबो, उन हवाले सां कीअं ॾिसो पिया? असां त आइडियली बीइंग पाकिस्तानी सम्झूं था त ख़ुदा करे डिस्टर्बेंस न थिए ईरान में इंटरनल, ऐं असांजे लाइ असां इन ख़िते में डिस्टर्बेंस न थिए, ऐं मुस्लिम मुल्क आहे। पर जेके पास्ट हिस्ट्री आहे उनमें मिडल ईस्ट ऐं ईरान जा रिलेशन सुठा कोन रहिया आहिनि। इहो हाणे जी ॻाल्हि कान्हे, गुज़िरियल 1,500 सालनि खां या 1,000-1,200 सालनि खां इहे शयूं हलनि पियूं। शाह ईरान पाण खे जेको आहे सो इलाही ताक़तवर सम्झंदो हो ऐं पाण खे ख़िते में पुलिसमैन सम्झंदो, पर जॾहिं शाह ईरान वियो हलियो त चीज़ूं तितर बितर थी वियूं। त सोवियत रूस हो इलाही ताक़तवर हो, पर हालात अहिड़ा थिया जो सोवियत रूस तितर बितर थी वियो। 89 जी ॻाल्हि थो कयां, जंहिंखे सोवियत यूनियन पाण चऊं था। त इहो प्रिडिक्ट करणु की भई फ्यूचर में छा थो थिए, इहो अनप्रिडिक्टेबल आहे। दुनिया अनप्रिडिक्टेबल आहे, इहो शुरू खां वठी करे अनप्रिडिक्टेबल। हिकिड़ो माण्हू मरी थो वञे, मुंहिंजो पुटु उहो पॉलिसीज़ नथो हलाए हिकिड़ी नॉर्मल ज़िंदगी में। त मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त बीइंग पाकिस्तानी असीं चऊं था नॉर्मलाइज़ रहे सॼो ख़ितो। हाणे अॼु हिकिड़ी ॿी ख़बर हली पए जेका अॼु डॉन में बि रिपोर्ट ठही हुई, सभिनी पढ़ी हूंदी, त जेको जो किंग ऑफ सऊदी अरेबिया आहे उहो बि सीरियस
उनजी हालात उनजी सिहत सही कान्हे, उनखे हॉस्पिटलाइज़ कयो वियो आहे, वॾी रिपोर्ट आहे, इन्फेक्शन थियो आहे लंग्स में, समथिंग लाइक डैट। ख़ुदा उनखे ज़िंदगी ॾे, तंदुरुस्ती ॾे, असां उनजी ज़िंदगी जी दुआ घुरूं था। त ईरान जो कल्ह ताईं त इहा ॻाल्हि कान हुई, शाम ताईं त ईअं थींदो। त हीअ जेके अनप्रिडिक्टेबल चीज़ूं जेके थी वेंदियूं आहिनि दुनिया में, उनजा ॾिसो फर्स्ट वर्ल्ड वॉर कीअं ठही। फर्स्ट वर्ल्ड वॉर ईअं ठही जो सर्बिया में सर्बिया जा जेके नेशनलिस्ट हुआ, ऑस्ट्रियो हंगरी एम्पायर जो जेको हेयर हो उनखे हुननि मारे छॾियो, एसिनेट करे छॾियो, ऐं विद इन नो डेज़ फर्स्ट वर्ल्ड वॉर शुरू थी वई। रशिया जो जेको ज़ार वियो हलियो, जर्मनी जो कैसर वियो हलियो, टर्की एम्पायर हेठि मथे थी वई, तव्हांजो जेको ऑस्ट्रेलियन हंगरी एम्पायर ख़तमु थी वियो। त नंढा नंढा वाक़िया जेके हूंदा आहिनि उहे वॾी पेशखे में तारीख़ियाती ॿुधाए। त आउं इहो चाहींदुसि एवरीथिंग नॉर्मल हुजे, सिस्टम ईअं हले, बहितरु आहे असांजे मुल्क जे लाइ, पाकिस्तान जे लाइ, इन ख़िते सॼे जे लाइ। पर जेके हालात जेके असां हिस्ट्री ॾिसूं था त हिन ख़िते जी ऐं ईरान ऐं मिडल ईस्ट जी, उहे के तमामु सुठी कोन रहियूं आहिनि। तो असां होप कयूं था त चीज़ूं बहितरु रहनि। आलम साहब, फाइनल कॉमेंट अवां जो हूंदो। वेस्ट रिएक्शन ते बि ॻाल्हि थी त जेको नज़र अचे पियो, उन खां सवाइ रीजनली बि ॻाल्हि थिए पई रिएक्शन ते। इज़राइल ऐं अमेरिका जी जेका डिघी ख़ामोशी ऐं उनखां पोइ असांखे हिकिड़ी स्टेटमेंट नज़र अचे पई, त कीअं ॾिसो पिया शयुनि खे अॻियां वधंदे? फाइनल अवां जो कॉमेंट। ॾिसो नादिया, मां चयोमांव त ईरान में जेको आहे सो उहो कमु कनि था विदिन द सिस्टम। हाणे असांखे इहो जेको आहे अज़ीम न करणु खपे त जेको रिकन्सिलेशन पॉलिसी हले पई, या ॻाल्हियूं सऊदी अरब सां रिकन्सिलेशन जूं हलनि पियूं, या पाकिस्तान सां जेको आहे सो जल्दी टेंशन खे ख़तमु करे ऐं जेको आहे सो नॉर्मल रिलेशनशिप खे क़ाइमु कयो वियो, त इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि में त असां इहो न चऊं त सिर्फ़ु प्रेसिडेंट जो रोल हुयो, इन्हनि जे सॼे सिस्टम जो रोल हो, इन्हनि जो सुप्रीम लीगल काउंसिल जो रोल हो, इन्हनि जो पार्लियामेंट जो रोल हो। ऐं जेको आहे सो त प्रेसिडेंट हलो, तो मां इहो चवंदुमि त हिकिड़ो प्रेसिडेंट जो इदारो जेको आहे सो हिन वक़्तु यानी हुनखे हादसो पेश आयो आहे, प्रेसिडेंट कोन्हे, पर हुनजे जाइ ते फौरन फर्स्ट वाइस प्रेसिडेंट थी वियो आहे। असांखे इब्राहिम रईसी साहिब जो जेको आहे सो नागहानी मौत जो सख़्तु अफ़सोस आहे, सख़्तु दुख आहे। पर हिननि जे सिस्टम ते ॻाल्हायूं था त हुननि जो जाइ ते प्रेसिडेंट मुक़ररु थी वियो, पार्लियामेंट जो जेको स्पीकर आहे उन सां गॾु आहे, ऐं जेको आहे सो टीम मेंबर इम्पोर्टेंट उन सां गॾु आहे। उन्हनि खे टास्क इहो मिली वियो आहे त तव्हां विभिन्न कॉन्स्टिट्यूशन लिमिट जेको आहे सो इलेक्शन करायो। त असां ॻाल्हि था कयूं त सिस्टम जी जेके बि ॻाल्हियूं दोस्त कयूं असां जूं, या जेको आहे सो GR भरोच साहब कयूं, इहे सभु हिननि जे सिस्टम जे अंदरि थियनि पिया। इन्हनि सां जेको आहे सो मां नथो सम्झां त इब्राहिम रईसी, हा फॉरेन पॉलिसी ते हर शख़्स जो पंहिंजो कुझु न कुझु असरु थींदो आहे। कि असां वटि चवंदा आहिनि त फॉरेन पॉलिसी पाकिस्तान जो तमामु यानी कामयाबु हो जॾहिं ज़फरुल्लाह ख़ान असांजो फॉरेन मिनिस्टर हुयो, या जॾहिं जेको आहे ज़ुल्फ़िकार अली भुट्टो फॉरेन मिनिस्टर हुयो। सवाल इहो आहे त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो उन ते थोरो घणो असर अंदाज़ थियो, लेकिन जेको सिस्टम हुयो उन सिस्टम जे अंदरि सभु कुझु हले पियो। हाणे मां ॿुधायांव त ॾिसो न, उन वक़्तु बि असां जेको वेस्टर्न दुनिया जा अलाइज हुयासीं, भुट्टो साहब बि हुननि जो अलाइज रहियो, लेकिन उहो दिल्ली तौरु अमेरिकन खे पसंदि न कंदो। हुनजो नालो जेको आहे सो लेफ्टिस्ट साइड ते हुयो, ऐं जेको आहे सो चाइना जो हुयो, उन में जो शक ई कोन्हे को। लेकिन इहो आहे त भुट्टो साहब उन वक़्तु जेको आहे सो सेंटो खे कोन छॾे सघियो, सीटो खे कोन छॾे सघियो, ऐं उन वक़्तु जेको आहे सो अमेरिका सां को अहिड़े क़िस्म जो जेको आहे सो पॉलिसी जो टिल्ट खणी जेको आहे सो चाइना ॾे कोन वियो। इहे ॻाल्हियूं थोरियूं घणियूं थियूं, असरु पवंदो आहे शख़्सियत जो। इब्राहिम रईसी जे वञण जे करे हिननि ते थोरो घणो माॻ में जो असरु पवंदो, पर जेके फ़ैसिला थिया हुआ रिकन्सिलेशन जा हुजनि, या जेको आहे सो इब्राहिम सां हुननि जी वेड़ हुजे,
या अमेरिका से सैंक्शन्स हुजनि या पाकिस्तान सां टेंशन खे ख़त्म करणु हुजे या सऊदी अरब सां तालुका खे बहाल करणु हुजे, इहे सभु फ़ैसिला उन्हनि जे सिस्टम जे अंदरि थिया आहिनि, उन में हर कंहिं पार्ट प्ले कयो आहे। इन जे करे मां चवां थो त हिकिड़े इन शख़्स जे वञण जे करे थोरो घणो असरु पवंदो, पर जेकॾहिं हे जेके ॾिसो न असां प्रिडिक्ट नथा करे सघूं, जीअं असांजा दोस्त ॿुधायो, लेकिन तव्हां हालतुनि खे ॾिसी करे तव्हां एनालिसिस करे सघो था ऐं एनालिसिस जे सूरत में जेको आहे सो तव्हां कुझु राय कायम करे सघे थो, उन राय सां इख़्तिलाफ़ बि थी सघे थो, उहो राय ग़लति बि थी सघे थो अॻिते हली करे, पर सुवाल इहो आहे हिन वक़्तु असांजे साम्हूं जेको सिस्टम आहे उनजो जेको पास्ट आहे, उनजो जेको तरीक़ेकार आहे कमु करण जो, उनमें असां जेको आहे सो मुंहिंजो इहो पंहिंजो इहो रायो आहे, रईसी साहब जे वञण जे करे थोरो घणो फ़र्क़ु पवंदो, ज़रूरु पवंदो, छो त उनजे हाल खे भरण जे लाइ हाणे जेको प्रेसिडेंट मुक़ररु थियो आहे फर्स्ट प्रेसिडेंट, उनखे बि जेको आहे सुप्रीम जी लीडर जो जेको आहे सो यानी का कॉन्फिडेंस हासिल आहे, उहो उनजो कॉन्फिडेंट आहे। पाण एतिरो बि आहे त इनखे जेको आहे फर्स्ट वाइस प्रेसिडेंट करण वारो बि सुप्रीम लीडर हुया, त इन जे करे मां चवां थो जॾहिं सुप्रीम उन्हनि जो लीडर काउंसिल आहे प्रेसिडेंट अपॉइंट थियो आहे, हाणे उन्हनि खे इलेक्शन जो बि टास्क मिली वियो आहे, तंहिंजो मतिलबु पार्लियामेंट इज़ ऑन द बोर्ड, ऐं जेको आहे सो सुप्रीम लीडर काउंसिल इज़ ऑन बोर्ड, इन जे करे सिस्टम खे को ख़तरो कोन्हे, मूंखे नज़र नथो अचे। आलम साहब वरी महिरबानी, मुंहिंजे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए पियो, मुंहिंजो पॉइंट अची वियो, वरी महिरबानी मुंहिंजी। करीम ख़्वाजा साहब, JR बलोच साहब, जमील अहमद साहब नाज़रीन जो कि प्रोग्राम में शरीक हुआ, थोरो घणो असर ज़रूरु नज़र अचे पियो, पर को वॾो पॉलिसी शिफ्ट आहे, ख़ासि करे जेके असीं रीसेंट पास्ट में जेके रिकंसिलिएशन एफर्ट्स ॾिठियूं मुख़्तलिफ़ मुल्कनि बशमूल पाकिस्तान खे वठी करे, उन्हनि ते को ख़ासि असरु नज़र न पियो अचे। बाक़ी जेके ईंदड़ मामला हूंदा उहे ईंदड़ ॾींहंनि में फर्दर वाज़े थींदा। इन हादसे जी जांच जे हवाले सां बि ईंदड़ ॾींहंनि में खोड़ हक़ीक़तूं नाज़रीन साम्हूं ईंदियूं, तेसिताईं फॉलोअप जेको हूंदो, अपडेट्स हूंदा, मां सां ज़रूरु शेयर कंदासीं। अॼोके प्रोग्राम मां का इजाज़त वठंदासीं, पंहिंजे फीडबैक खां असांखे ज़रूरु आगाह कजो। वरी सुभाणे मां सां मुलाक़ात थींदी सेम टाइम ते नए मौज़ूअ ऐं महिमाननि सां गॾु, तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।